बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में प्रिंसिपल जे मुड़ुस कमाल अबड़ो जे वेहण वारो मामलो। मुख्तियारकार जैकबाबाद गुलाम अब्बास सदायो पारां संदसि हिमायत में रिपोर्ट जारी करण जो डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी नोटिस वरितो। मुख्तियारकार जी रिपोर्ट रद्द। असिस्टेंट कमिश्नर खां ॿीहर इंक्वायरी कराइण जो फ़ैसिलो। मुख्तियारकार सियासी दबाव में ईंदे पंहिंजी जारी कयल रिपोर्ट में कमाल अबड़ो ख़िलाफ़ हलंदड़ ख़बरुनि खे कूड़ो करार ॾींदे चयो आहे त कमाल अबड़ो रुगो पंहिंजी ज़ाल खे कॉलेज छॾण ऐं वठण ईंदो आहे। संदसि जी कॉलेज में का बि ऑफिस न आहे ऐं न ई कॉलेज में वेहंदो आहे। जंहिं बाद मुख्तियारकार जी अहिड़ी रिपोर्ट खे डीसी जैकबाबाद रद्द कंदे चयो आहे त कंहिं बि शख़्स जे कुद्धे अमल खे बर्दाश्त न कबो। मुख्तियारकार जी रिपोर्ट खे रद्द करियां थो ऐं इन मामले जी असिस्टेंट कमिश्नर खां ॿीहर इंक्वायरी कराई वेंदी। न्याणियुनि जे कॉलेज में गैर वास्तेदार माण्हुनि जो अचणु इंतहाई ग़लति अमल आहे। जेकॾहिं हिन बावजूद प्रिंसिपल पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त खेसि मुअतल करण लाइ आला अख़्तियारनि खे सिफ़ारिश कंदुसि। जोंगल वेझो बी सेक्शन पुलिस जो ॻुझे इतला ते सरकारी स्कूल जी इमारत ते छापो। जिस्म फरोशी जे इल्ज़ाम हेठि 3 औरतुनि समेत 9 ॼणा गिरफ़्तार। केस दाख़िल। जैकबाबाद पुलिस तर्जुमान मूजिब बी सेक्शन पुलिस गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पहलवान खान पहोड़ ते छापो हणी जिस्म फरोशी कंदड़ 3 औरतुनि मसमात सफ़िया जोणे जो, मसमात शामिर जोणे जो, मसमात हनीफा जोणे जो समेत 6 मर्दनि साईं ॾिनो पहोड़, फारूक पहोड़, काशिफ पहोड़, ताज मोहम्मद पहोड़, शिराज पहोड़ ऐं अब्दुल रहीम उढाणो खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। सिंध बार काउंसिल लाड़कानो डिवीज़न जी चूंडनि में लाड़काने मां आसिफ अली सूंगो जी पोज़ीशन बहितर। जैकबाबाद ऐं कंदकोट जी 2 सीटनि ते 5 उम्मीदवारनि अब्दुल जब्बार लाशारी, ज़फ़र अली जखरानी, अब्दुल गनी बिजारानी ऐं मोहम्मद मुराद चाचड़ में मुक़ाबलो। जनमा सीनियर वकील अब्दुल जब्बार लाशारी जी पोज़ीशन भी बहितर। अब्दुल जब्बार लाशारी 2 भेरा डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो सदर, 1 भेरो जॉइंट सेक्रेटरी ऐं 2 भेरा हाई कोर्ट जो नायब सदर रही चुको आहे। जैकबाबाद के गवर्नमेंट बॉयज़ नेशनलाइज हमीदिया हाई स्कूल में हेडमास्टर मुनीर अहमद खोसो पारां महफ़िल मीलाद कराई वई, जंहिंमें उस्तादनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। महफ़िल मीलाद में सिंध जे नाले वारे नातख़्वाननि सैयद ताहिर रसूल शाह, शफ़ी मोहम्मद सुल्तानी, जमील अहमद सुल्तानी, मोहम्मद अयूब ऐं शहबाज अली मीरानी समेत ॿियनि बारगाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नात शरीफ़ पढ़िया। जॾहिं त कारी सैयद एजाज़ अली शाह, मौलवी मंजूर अहमद चन्नो ऐं मौलवी मोहम्मद इस्माइल मंगरियो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कई। महफ़िल मीलाद में मुख़्तलिफ़ स्कूल से हेडमास्टरन मोहम्मद इस्माइल खोसो, मुश्ताक अहमद सदायो, यार मोहम्मद लाशारी, सैयद ज़मीर आलम शाह, फ़कीर सिकंदर गोपांग ऐं ॿिए अमले शिरकत कई। बलूचिस्तान के इलाइक़े पशीन में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। अंजुमन ताजरान बलूचिस्तान जो जनरल सेक्रेटरी अल्लादाद तरीन क़तल। अल्लादाद तरीन मस्जिद में नमाज़ पढ़ी बाहर निकिरी रहियो हो त अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि संदसि मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हू थॾे ते ई मारिजी वियो। अल्लादाद तरीन जे क़तल ख़िलाफ़ अंजुमन ताजरान बलूचिस्तान सुभाणे शटरबंद हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। बख्शापुर वेझो इंडस हाईवे थे गोठ नाइच में तेज़ रफ्तार मज़दा ऐं ट्रॉलर में आमो साम्हूं टक्कर। मज़दा ड्राइवर फौत, 3 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। रोड बंद हुअण सबब ओवरलोड गाड़ियूं भी खामे में किरी पयूं। हादसनि सबब रोड ब्लॉक, ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर सख़्त परेशान। सखर पुलिस पारां बागड़जी जे कच्चे में मुक़ाबलेबाज़ रशीद खरोस खे मारण जी दावा। मारिजी वयल जे वारिस मर्द तोड़े औरतन जो सखर प्रेस क्लब आरो एहतजाज। पुलिस मथा मुखालिफन सां मिली हमरा के कत्ल करण जो इल्ज़ाम। सखर पुलिस मौजिब मुक़ाबले दौरान धाड़ेल के मारियो आहे, जॾहिं त संदसि वारिस औरत तोड़े मर्दन आबिद खरोस, फ़कीर मोहम्मद खरोस, माई लैला, शहर बानो ऐं ॿियनि क़ुरान पाक खणी दाहींदे चयो आहे त पुलिस असांजे मुखालिफन शाहनवाज़ खरोस, लतीफ़, अली ॾिनो ऐं ॿियनि सां मिली घर ते हमलो करे हमरा के नाहक कूड़े मुक़ाबले में कत्ल कयो ऐं 36 खां वधीक मेहूं ऐं माल फुर कयो वियो आहे। IG सिंध खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। बोज़दार में 2 नारनि जे अगवा ऐं कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ॻोठ दोदो ख़ान ख़ासि ख़ैली वासी ख़ासि ख़ैली बिरादरी पारां कुंभ नवाब शाह रोड ते धरणो। ॻोठाणनि कामरेड गौस बख्श ख़ासि ख़ैली, गुलाम अब्बास ख़ासि ख़ैली, दिलशाद ख़ासि ख़ैली, रब ॾिनो ख़ासि ख़ैली ऐं सरवर ख़ासि ख़ैली जी अॻवानी में एहतजाज कंदे दाहियो आहे त 2 महीना अॻु ॻोठ गामण खान शर वासी इरफान शर, निसार शर, असगर शर ऐं ज़ुल्फ़कार शर हथियारनि जे ज़ोर ते 2 नियाणियूं अगवा कयूं, जंहिंजो केस भी दाख़िल आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई बजाए असांजे मथां दबाव विझण लाइ कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। कंदकोट में वनफाए मददगार पुलिस की कार्रवाई। खैरात बहाने शहरन के नशे वारो रूमाल सिंघाए बेहोश करे चोरी कंदड़ पेनू फ़कीरन जो ग्रोह गिरफ्तार। पिनड़ बहाने दुकानदार अल्ताफ नसीरानी ऐं ज़मीर चन्नो के बेहोश करे मोबाइल चोरी कंदड़ 6 औरतन के 4 ॿारनि सां गिरफ्तार करे चोरी थियल मोबाइल हथ कया विया। भाणेजे जे लाडाणे थे पैरोल सबब आमदनी का वधीक असासन वारे केस में MNA खुर्शीद शाह पेश न थी सघियो। सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट सैयद उवैस कादिर शाह, MPA फ़ारूक शाह ऐं ॿिया पेश। अदालत 19 नवंबर ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी।
SSP फैसल बशीर मेमन डिग्री जी इंटर जी शागिर्दाणी रिजवाना जरवार जे मुबैना अगवा ऐं ज़्यादती जो नोटिस वरितो। SHO डिग्री असलम जमाली मौतल। DSP डिग्री मीर आफ्ताब टालपुर जी सरबराही में स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम क़ाइम। गिरफ़्तार जवाबदारनि जो DNA टेस्ट भी करायो वियो। MPA मीर तारिक खान टालपुर। तहरीक इंसाफ जे ज़िले सदर आफ्ताब कुरैशी ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम जे कोऑर्डिनेटर तौसीफ़ मलिक समेत मुख़्तलिफ़ अगवाननि मुतासिरा शागिर्दाणी जे घर पहुची तफ़सील वरिता ऐं हर क़िस्म जी मदद जी ख़ातिरी कराई। एक महीनो अॻु कार जे टक्कर में फौत थियल 3 ॻोठाणनि जे वारिसनि वटि कार मालिक चङा मुड़साण करे मेड़ खणी पहुता। फौतनि जे पोयरनि सां ताज़ियत। ॻोठाणनि पारां हादसे में फौत थियलनि जो खून मुआफ़। बिरोही बिरादरी जी माली मदद लाइ खेनि 5 लाख रुपया भी अदा कया विया। फौत थियलनि में लाल मोहम्मद बिरोही, वज़ीर अली बिरोही ऐं मोहम्मद सुलेमान सदायो शामिल आहिनि। बलोचिस्तान के मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग शायर हज़रत मौलवी कादिर बख्श जो 98 सालानो 3 ॾींहनि जो उर्स मुबारक वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स जो इफ़्तिताह मुख़ालिफ़ धुर जे अॻवान मीर दौरान खान खोसो, दरगाह जे गादी नशीन फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ गोलो ऐं फ़कीर मोहम्मद इक़बाल गोलो चादर चाढ़े कयो। उर्स जे मौक़े ते औरतनि ऐं ॿारनि जी तफ़रीह लाइ मेलो भी लगायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे झूलनि समेत खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल लगाया विया। मेले में सिंध बलूचिस्तान जी कुंड कुड़च मां पांधीअड़नि पारां हाज़िरी भरी वई। उर्स दौरान महफ़िल नात भी कराई वई, जंहिंमें मशहूर नातवाननि नातूं पढ़ियूं। जन्नत मेले जी आख़िरी रात सिंध जे मशहूर क्लासिकल रागी राशिद अली ख़ान ऐं मक़ामी फ़नकारनि हज़रत मौलवी कादिर जा कलाम ॻाए महफ़िल ते वजद तारी करे छॾियो। उर्स जे मौक़े ते पुलिस पारां सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम पिणु थियल हुआ। शिकारपुर ज़िले की कोरोना पैंडेमिक कमेटी ऐं पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी की गॾिजाणी MNA आबिद खान भयो की सदारत में थी गुज़री। डेप्यूटी कमिश्नर काशिफ नबी खोड़ो ऐं ADC 1 अली रज़ा अंसारी की शिरकत। गॾिजाणी में MNA मीर आबिद खान भयो चयो त मुल्क में कोरोना केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। सिंध हुकूमत पिणु कुछ SOPs जारी कयूं आहिनि, जिन ते सख़्ती सां अमल कराइण जी ज़रूरत आहे। स्कूलनि में SOPs ते ध्यानु न पियो ॾिनो वञे, जंहिं करे हिन वक़्त ताईं शिकारपुर जे स्कूल्स में 55 केस ज़ाहिर थिया आहिनि। सखर में DS रेलवे के मुलाज़िमनि पारां फ्रांसीसी हुकूमत ख़िलाफ़ DS रेलवे ऑफिस का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं फ्रांसीसी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली की अॻवानी DPO रेलवे सखर सज्जाद अली वाघो, अल्लाह ॾिनो गोपांग ऐं मुजीबुर रहमान अंसारी कई। सेंटर फॉर पीस एंड डेवलपमेंट इनिशिएटिव पारां पाकिस्तान में बजट साज़ी के अमल में शफ़ाफ़ियत की सूरत हाल बाबत सालियानी रिपोर्ट जारी कंदे वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते बजट साज़ी के अमल में कयल कोताहियुनि की निशानदही समेत अहम इंकशाफ कया विया आहिनि। शिकारपुर प्रेस क्लब में समाजी तंजीम होल्डिंग हैंड्स ऑर्गेनाइजेशन पारां नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी सिटीज़न तहत कोठायल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एग्जीक्यूटिव डायरेक्टर HHO सईद अहमद बंगरियो, परवेज़ अहमद अबड़ो, सुल्तान अहमद रिंद ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान में बजट मुख़्तलिफ़ तबक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ फ़र्दनि सां मुशावरत करे तैयार करणु घुरिजे ऐं सरकार पारां बजट साज़ी ऐं बजट ते अमल दरामद जे सभिनी मरहलनि बाबति शहरनि खे पाण मुरादो मालूमात फ़राहम करणु घुरिजे। जैटकी में जामे मस्जिद का उस्ताद मुनीर अहमद, हाफिज़ अली गुल ऐं मोहम्मद उस्मान कादरी की अॻवानी में फ्रांस ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी रेडकी मीडिया पॉइंट पहुती, जिते फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। ऐं डेरा लायर में खोसा इतिहाद पाकिस्तान के मरकज़ी अॻवान चीफ ज़ादा मीर मोहम्मद अली खान खोसो जो ममल खोसा इतिहाद के यूनिट जो दौरो। संदसि चवणु हो त खोसो कबीलो मुल्क जो सभ खां वॾो कबीलो आहे। कबीले के मुतहद करण लाइ मरकज़ी अॻवाननि सां हर सूबे में वेंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक तो फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।